नज़रीन आवाज़ न्यूज़ में मलिकार अमोया बिशारा सुमरो माया गज़ाला अबलो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि बिजली की लोड शेडिंग बाबत अहम इजलास। मुल्क में बिजली की पैदावार और खपत बाबत वज़ीर-ए-आज़म के ब्रीफिंग। सॼे मुल्क में बिजली की लोड शेडिंग ते ज़ाब्तो आणण लाइ अहम फ़ैसिलनि जो इम्कान। इमरान ख़ान हिटलर जी सियासत पाकिस्तान में मढ़णु चाहे थो। हुन नाच मुल्कनि सां लाॻापा ख़राब करे छॾिया आहिनि। इमरान ख़ान मुल्क जी मईशत परॾेही पॉलिसी तबाह कई आहे। न्याज़ी मुल्क जी आज़ादी लाइ हीरो न पर विलन आहे। मनसूबाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर एहसन नेपाल जो इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हि। PTI जे परॾेही फंडिंग केस की ॿुधणी अरबा खां जुमे ताईं थींदी। इस्लामाबाद के रेड ज़ोन में कलम 144 लागू। रेड ज़ोन में दाख़िल थियण वारा रस्ता सील। डी चौक और नादरा चौक कंटेनर्स लगाए बंद किया विया। PTI अॼु इलेक्शन कमीशन ऑफिस ॿाहिरां एहतजाज कंदी। FIA अॻूणे DG FIA बशीर मेमन के बेॾोही करार ॾेई छॾियो। लाहौर के सेशन कोर्ट में बशीर मेमन ख़िलाफ़ केसनि की ॿुधणी। बशीर मेमन अदालत में अबूरी ज़मानत वापस वठी छॾी। जांच दौरान बशीर मेमन बेगुनाह साबित थियो आहे। बशीर मेमन कंहिं भी केस में घुर्बल नाहे। FIA जो मौक़िफ़। पीपल्स पार्टी के सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास अॼु थींदो। चार्टर ऑफ डेमोक्रेसी के हवाले से ब्रीफिंग ॾिनी वेंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी PTI हुकूमत जो मुक़ाबलो करण ते चीफ इलेक्शन कमिश्नर की वाखाण कंदे चयो आहे त इमरान ख़ान की सियासत कूड़ और प्रोपेगेंडा ते ॿधल आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर इदारे के इमरान ख़ान की टाइगर फोर्स में तब्दील करण का इनकार कयो। पुरुम्मीद आहियूं त मुस्तक़बिल में एक मज़बूत इलेक्शन कमीशन के ॾिसंदासीं। सिंध हाउस असेंबली में PTI के असेंबली मेंबरन की ज़मानत रद्द। इस्लामाबाद कोर्ट अताउल्ला और फ़हीम खान की ज़मानत रद्द कई। पुलिस बिन्नी MNAs के अदालती कमरे ॿाहिरां गिरफ्तार करे वरितो। तहरीक इंसाफ वारा मुल्क के मुख्तलिफ शहरन में इलेक्शन कमीशन ऑफिस ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरा। इस्लामाबाद में भी PTI कारकुनन जो इलेक्शन कमीशन ऑफिस ॿाहिरां एहतजाज। चीफ इलेक्शन कमिश्नर जी इस्तीफ़ा जो मुतालबो। मेहर वेझो ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में बाहि मुतासिरनि की बहाली वारो कम न थी सघियो। DIG पारां जोड़ियल जांच रिपोर्ट मुकम्मल न थी सघी। एक धुर पारां मुसलसल वाक़े जो शरपसंदी ॼाणाए ॿी धुर ते केस दाख़िल करण लाइ पुलिस ते सख़्त दबाव। अॼु खां 2 मई ताईं सॼे मुल्क में गर्मी में वाध जो इम्कान। NDA में सॼे मुल्क में गर्मीपद में गैर मामूली वाध जो अलर्ट जारी करे छॾियो। कराची में गर्मीपद 40 सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। दादू, नवाबशाह, जैकबाबाद, लाड़काणे ऐं सखर में 26 अप्रैल का 2 मई ताईं ॾींहं के वक्त गर्मीपद 46 का 48 सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। मियां साहब में भया बिरादरी की ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां झेड़ो। फायरिंग सबब वाटड़ू मोहम्मद नवाज़ मारिजी वियो। एक औरत ज़ख़्मी। गौसपुर वेझो ॻोठ गुलाम कादिर शेख जो रहवासी रहीम बख्श शेख पुरअसरार नमूने गुम वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर।